सरताज चंजो उहे दोस्त जेके विया उन्हनि हिकिड़ो एलिगेशन या अवामी तहरीक हाणे ज़ाती जागीर नमूने आहे जागीर वारी पार्टी पंहिंजो मुंहिंजो ख़ासि तौर ते एतिराज़ न थियो त रसूल फलीदी साहिब खां पोइ अयाज़ रफ़ी साहिब क़यादत हुई यानी हाणे उहा हिकिड़े नस्ल खां ॿिए नस्ल ताईं हाणे उहा अवामी तहरीक तव्हां हाँ इन सवाल जा ॿ हिसा आहिनि ॿिन्ही हिसनि ते ॻाल्हायो था ख़ुदा करे उहो सवाल ॿई हिसा ॾियो तव्हीं ॿ हिसा आहिनि हिकिड़ो त मुंहिंजो उन्हनि दोस्तनि खां जेके सवाल पुछनि था उन्हनि खां सवाल आहे त इहो सवाल हुननि ॿियो कंहिंखे खां पुछियो आहे हिकिड़ो सवाल हूंदो आहे न जीअं साफ़ ई दोस्त आहे त आसरो जो इहो भाउ तव्हांजो नालो छा आहे हाणे त मंसूर मरी हा मंसूर मरी सुकार जो मंसूर मरी साहिबु जेको आहे उनखां इहो पहिरियों सुवाल आहे त छा इहो सुवाल ख़ैरबख्श मरी खां पुछई त बालाच मरी ऐं हेरब्यार मरी छो लीडर आहिनि छा इहो सुवाल अकबर बुगटी खां पुछियो वियो त तलाल बुगटी ऐं ब्रह्मदाग छो लीडर आहिनि छा इहो आसिफ ज़रदारी खां पुछई त ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां पोइ बेनज़ीर भुट्टो साहिबा छो ऐं पोइ आसिफ ज़रदारी छो ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी छो ऐं बख़्तावर ऐं आसिफा साहिबा छो छा इहो फहमीदा मिर्ज़ा साहिबा खां पुछई त तूं स्पीकर तव्हांजो घर वारो सिंध जो होम मिनिस्टर छो कायम अली शाह साहिब खां पुछई त कायम अली शाह साहिब छो ऐं नफ़ीसा शाह साहिबा छो ऐं नाहिद शाह साहिबा छो नवाज़ लीग खां पुछई त नवाज़ शरीफ़ साहिब खां पोइ बेगम कुलसूम नवाज़ शरीफ़ साहिबा छो मखदूम जावेद हाशमी खां पोइ महमूना हाशमी साहिबा छो गफ़ार ख़ान साहिब खां पोइ वली ख़ान साहिब छो ऐं असफंदियार वली साहिब छो अताउल्ला मेंगल खां पोइ अख़्तर मेंगल साहिब छो GM सैयद साहिब खां पोइ इमदाद मोहम्मद शाह ऐं अमीर अदर शाह साहिब पोइ छो ऐं हाणे सिंध यूनाइटेड पार्टी जो जलाल महमूद शाह साहिब छो हैदर बख्श जतोई साहिब खां पोइ मज़हर जतोई साहिब छो ऐं अज़हर जतोई साहिब छो शेख अयाज़ साहिब खां पोइ मोनिस अयाज़ साहिब फील्ड में छो आहे जमाल अबड़े साहिब खां पोइ बदर अबड़ो छो आहे लता मंगेशकर जी ॿी भेण आशा भोसले छो थी ॻाए अमिताभ बच्चन जो पुटु अभिषेक बच्चन अदाकार छो आहे राकेश रोशन जो पुटु ऋतिक रोशन छो आहे जस्टिस दुराब पटेल जो पुटु जस्टिस छो आहे एतज़ाज़ असद जो पुटु बारटला करे जज छो थियो आहे ऐं हाणे हीउ जेको फ़खरुद्दीन जी इब्राहिम आहे उनजो पुटु जज छो आहे ऐं जेके क्रिकेटर आहिनि जावेद मियादाद जो पुटु छो ऐं हनीफ़ अहमद जो पुटु छो ऐं जेको सुनील गवास्कर हो उनजो पुटु छो ऐं हाणे श्रीकांत जो पुटु जेको ज़बरदस्त बैट्समैन आहे सो छो ऐं हीउ जेको पंहिंजो पाकिस्तान जो विकेट कीपर आहे उनजो ॿियो भाउ छो अकमल जो ॿियो भाउ छो क्रिकेट में हाणे हिनखे छॾियूं माओ ज़ेतुंग जी ज़ाल छो गैंग ऑफ 4 में सॼे चीन जी कमांड हिकिड़ो सॼो फेज़ उन वटि छो लेनिन जी ज़ाल क्रोप्सकाया छो किमल सिंह जो पुटु कोरिया जो सदर छो फिडल कास्त्रो जो भाउ राहुल कास्त्रो हींअर क्यूबा जो सदर छो हाफ़िज़ अल असद जो पुटु बिशार अल असद छो बिल क्लिंटन जी ज़ाल हेलरी क्लिंटन सदारती उम्मीदवार छो ऐं हाणे स्टेट मिनिस्टर छो जॉर्ज बुश सीनियर जो पुटु जॉर्ज बुश जूनियर अमेरिका जो सदर छो जॉन एफ कैनेडी जी ज़ाल कंटेस्टेंट छो ऐं सोनिया गांधी छो इंदिरा गांधी जी पुटु राजीव गांधी छो राजीव गांधी खां पोइ सोनिया गांधी छो ऐं ख़ालिदा ज़िया छो ज़ियाउर रहमान जी ज़ाल ऐं मुजीबुर रहमान जी धीउ हसीना वाजिद छो फाज़िल राहू साहिब जो पुटु इस्माइल राहू छो हाणे जी इहे सभु सवाल पुछी आया आहियो मरी साहिबु तकलीफ़ करे सभिनी खां GM सैयद साहिबु वटां थी आयो आहे ऐं वञी बुगटी साहिबु चवनि पिया बलूचिस्तान नथो वञी सघे परे आहे हेलरी क्लिंटन खे मरी साहिबु नथो पुॼे त हैदराबाद में घटि पुछी आयो आहे GM सैयद साहिब जे घराणे मां अज़हर जतोई साहिब खां ऐं ॿिया जेके दोस्त वेठा आहिनि नवाज़ लीग वारनि खां इस्माइल राहू साहिब खां हितां सभिनी खां पुछी आयो आहे ऐं पोइ सीट जी अयाज़ लतीफ़ अली जे वटि बि इहो सुवालु 8 नंबर ते खणी पहुतो आहे त पोइ त इहो ज़बरदस्त आहे पर जे आगाज़ अॼु असां कयो अथसि मुंहिंजी ॻाल्हि कंप्लीट थियण ॾियो मुंहिंजी ॻाल्हि हले पई अच्छा मुंहिंजी ॻाल्हि कंप्लीट थियण ॾियो हाणे इहा जे करे आयो आहे मश्क त पोइ त वेलकम ऐं इहा मुंहिंजा कमेंट्स ॾिजो जेके चवां पियो मरी साहिब जे हवाले सां ऐं इहा मश्क जे करे आयो आहे त पोइ त ज़बरदस्त पर जे बिस्मिल्लाह असां खां कई अथसि तॾहिं बि अखियुनि ते हाणे इहो मुंहिंजो त हिकिड़ो पासो आहे ॿियो पासो आहे त ईअं आई कोन्हे ईअं जे हुजे हा तॾहिं बि हुअणु खपंदो के सर्जन जे पुट में उहो घर में माहौल सर्जरी जो जुड़ंदो न सर्जन जो हूंदो न पुट में ॿिया सर्जन थियणु चाहींदा क्रिकेटर जे घर में क्रिकेट जी ॻाल्हि हलंदी क्रिकेट जे घर में होम्योपैथिक डॉक्टर त कोन थींदो तंहिंजे करे ज़िक्र इहो घणो हलंदो आहे ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जी ॻाल्हि में मुर्तज़ा जतोई पैदा थींदो पीर सबोतला शाह राश्ती जे पागार जे घर में वरी पीर साहिब पागारो ऐं सदरुद्दीन शाह पैदा थींदा अमीन फ़हीम जे घर में जमील ज़मा थींदो इहा हिकिड़ी ट्रेंड जी ॻाल्हि आहे पर ईअं आहे कोन अवामी तहरीक जो पहिरियों सदर हो मीर अली बख्श टालपुर साहिबु उन खां पहिरियों सदर हो हफ़ीज़ कुरैशी ॿियो हो मीर अली बख्श टालपुर टियों फाज़िल राहू चौथों रसूल बख्श पली जो
पंजो ॾाढा कादर रांटो, छहों आउं रांटो आहीं ई कोन, ऐं पली जो आहियां ज़ात जो। जेकॾहिं आउं रांटे साहिब जी जाइ ते रांटो आयो हुजां त पोइ मरी साहिब परेशान थिया त बड़ा रांटे साहिब जी जाइ ते हुनजो पुटु ॿियो रांटो अची वियो, मूंखां अॻु में अब्दुल कादर रांटो साहिब। पर इहा जेका बेचैनी आहे, इहा बेचैनी खे बि असीं एप्रिशिएट था कयूं त छा थींदो आहे, जो पॉलिटिकल पार्टीज़ वेही रहंदियूं आहिनि हिकिड़ी जनरेशन खां पोइ। जॾहिं जनरेशन चेंज थींदी आहे ऐं लीडरशिप ॿियनि ते ट्रस्ट करे ॾींदी आहे, पोइ सूर ऐं तकलीफ़ इहा शुरू थी वेंदी आहे त बणाई वेठा छो कोन्हे, एक्टिव छो आहिनि। पोइ वरी सवाल पुछिबो आहे त तो वार हीअं छो रखराया आहिनि, हाणे इहो छुटो त तूं कमु कीअं पियो करीं, साफ़ ई कमु। अदा माफ़ कजो, तव्हां वारनि जी वॾा वार रखराया आहिनि, छा तव्हां मज़हबी रुझान त अची कोन वियो आहे? हाणे छाकाणि त उन्हनि खां हू ॻाल्हि पुॼे कान थी, तव्हां राइटर ज़बरदस्ती आहियो या शाइर सुठा आहियो, शेख हयाज़ फिरी अचे थो वारनि जी स्टाइल छो चेंज कई? तंहिंजे करे सवाल इहे थियणु खपनि त छा पार्टियुनि में डेमोक्रेसी आहे, छा चूंडूं थियनि थियूं? छा मरी साहिब संदरी ॿियनि पार्टियुनि खां सवाल पुछियो आहे त अवामी तहरीक वांगुरु तव्हांजी कन्वेंशन थींदी आहे, तव्हां में चूंडूं थींदियूं आहिनि, तव्हां में वोटिंग थींदी आहे, सेंट्रल कमेटी पार्टी जो हाल चूंडींदो आहे? संदरी कहिड़ी पार्टी आहे जंहिंमें सेंट्रल कमेटी ओपन चूंडी वेंदी आहे, हुन में मीडिया मौजूदु हूंदी आहे? सिंध जी पॉलिटिकल पार्टी ॿुधायो जंहिंमें अली पैलेस में या कहिड़ो हाल होदा कासिमाबाद जे हाल में ओपन चूंड थिए, सेंट्रल कमेटी लाइ फॉर्म भराया वञनि, जेको हाईएस्ट वोट खणे उहे 20 ॼणा या 40 ॼणा चूंडजी वञनि। अहिड़ी पार्टी त ॿुधायो सिंध में? पीपल्स पार्टी में चूंड थी आहे? सेंट्रल कमेटी चूंडी अथनि कॾहिं? नवाज़ लीग जी चूंड ॿुधायो कॾहिं थी आहे? फंक्शनल लीग जी चूंड ॿुधायो कॾहिं थी आहे? तंहिंजे करे सभु डेमोक्रेसी आहे, उहा डेमोक्रेसी सिंध में फ़क़ति अवामी तहरीक वटि। डेमोक्रेसी जो तरीक़ो असांजो पंहिंजो आहे, उनमें इलेक्शन जा प्रोसीजर असां वटि पंहिंजा आहिनि, पर डेमोक्रेटिक पार्टी सिंध में फ़क़ति ऐं फ़क़ति अवामी तहरीक आहे, जंहिंमें को ग़रीब जो ॿार ॾाढा कादर रांटो हारी उहो बि सदर थी सघे थो, ऐं मुमताज़ निज़ामाणी का मलहण ऐं बदीन जी ऐं मातली जी आम निज़ामाणी अणपढ़ियल माई सदर थी सघे थी, साहबज़ादी डायरी संध्याणी तरीक़े सदर थी सघे थी, 46 ॾींहं पंधु हलंदड़ हुसना राहू जो सदर थी सघे थी, आरब कीड़ानो अची सदर थी सघे थो, हारी तरीक़े जो ऐं मज़दूर तरीक़े जो, अवामी तरीक़े जो। ऐं SST में सदर जेके थियनि था तिन वटि पंहिंजे भाड़े जा पैसा कोन हूंदा आहिनि कराची वञण लाइ। नवीद जरवार, मुस्तफ़ा हिंगोरजा, इन क़िस्म जा नौजवान उहे अची सदर थियनि। इहो फ़क़ति अवामी तहरीक ऐं SST ऐं सिंधियाणी तहरीक में आहे, जिते उन्हनि पार्टियुनि खे डेमोक्रेटिक हवाले सां माण्हू चूंडे अचनि था ऐं उहे अची पंहिंजी पार्टी जी नुमाइंदगी कनि था। ऐं पोइ एशिया पैसिफिक जे कॉन्फ्रेंसिस में मुमताज़ निज़ामाणी वञे थी, साजिदा शेख वञे थी, उहे वञी हांगकांग में ऐं मनीला में ऐं सिंगापुर में ऐं बर्तानिया में नुमाइंदगी कनि था पंहिंजे पार्टीज़। तव्हांखे कॾहिं अख़बार जे मालिक लंडन मोकिलींदो? जीअं सुकार में वेठा आहियो, इन जी इश्तिहार ईंदो या अख़बार में जॾहिं इन्विटेशन ईंदी त इन में वेंदो एडिटर, काविश ऐं इबरत जो वेंदो एडिटर। मूंखे वर्किंग जर्नलिस्ट ॿुधायो जेको वेंदो हुजे लंडन ऐं न्यूयॉर्क कॉन्फ्रेंस में, मालिक वेंदो पाण सदर सां गॾु। जॾहिं जहाज़ जो दौरो थींदो न, तॾहिं मालिक पाण चढ़ियो, चैनल जो मालिक जहाज़ में बेनज़ीर साहिब सां वेंदो टर्की ऐं जर्मनी ऐं जापान, ऐं साफ़ ई जेको तव्हां वांगुरु सॼो ॾींहुं पंहिंजो पघर हारींदो, महिनत कंदो, घटि पघार ते कमु कंदो ऐं सिंध जे हक़नि लाइ पाण पतो ॾींदो, वेठो हूंदो हाल में। हिते फिलिपाइन ऐं मनीला वञे थियो सिंधियाणी तहरीक जी मुमताज़ निज़ामाणी। तंहिंजे करे इहा त अवामी तहरीक अथव, अहिड़ो मिसाल सिंध में को आई कोन्हे। पर उन जे बावजूदि अञा इलाही दुरुस्तगी जी गुंजाइश आहे। पाण खे पंहिंजे सिंध जे पार्टियुनि खे अवामी तहरीक असांजी मिल्कियत कान्हे, अवामी तहरीक तव्हां सभिनी सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। तंहिंजे करे उन में जेका पॉज़िटिव सजेशन तव्हां ॾींदव, उनखे बहितर बनाइण जी, ट्रांसपेरेंट बनाइण जी, उन में जेका ख़ामी हुजे उनजी निशानदेही करण जी, उनखे असीं वेलकम कंदासीं। छाकाणि अवामी तहरीक असांजी पर्सनल प्रॉपर्टी कान्हे, तव्हां सभिनी जी आहे। पाण सभु हिक ॿिए जी मिल्कियत आहियूं। तंहिंजे करे जेके दोस्त ॿाहिरि वेठा आहिनि, जेके पाकिस्तान में वेठा आहिनि, उहे सभु उन में शेयर कनि। ॿाहिरि जेके चङो कमु पिया कनि, साना ज़बरदस्त कमु पई करे, वर्ल्ड सिंधी कांग्रेस पई करे, सपाक पई करे, वर्ल्ड सिंधी इंस्टीट्यूट पियो करे, सिंधी सदाई गॾु ॿियूं तंज़ीमूं पियूं कनि, सिंधी मीडिया पई करे, सिंधी जर्नलिस्ट पिया कनि, सिंधी वकील पिया कनि, सिंधी उस्ताद पिया कनि, जेके प्रोफेशनल तंज़ीमूं आहिनि, सिंधी अदबी संगत, सगा, जेके जेके चङो कमु कंदड़ माण्हू आहिनि, उहे हिक ॿिए जी ग़लतियुनि ऐं हिक ॿिए जे ख़ामियुनि जी निशानदेही करे उनखे दुरुस्त कंदासीं।